वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। खेंडू थाणे जी हद में पीरसन जो मंशुआत ऐं कचे शराब जा अॾा हलाईंदड़नि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज। पीरसन कोड़ो शर एहतिजाज कंदे ॾाहींदे चयो त असगर शर, अरबू शर, राणो, अली हसन शर ऐं ॿिया मंशुआत ऐं कचे शराब जूं भट्टियूं हलाइनि था। उन्हनि जो मुंहिंजे घर जे भरिसां दुकानु आहे जंहिं ते हू मंशुआत ऐं कचो शराब विकिरो कनि था। मुंहिंजे रोकण ते हू मुंहिंजे ऐं मुंहिंजे घर वारनि जी जान जा दुश्मन थी पिया आहिनि ऐं हू मूंखे हिरासां कनि था त अव्हां पंहिंजी ज़रई ज़मीन असांखे विकिरो करे ॾियो। हुन जो चवणु हो त मुंहिंजा नंढा बचा आहिनि ऐं आउं पंहिंजे ॿारनि जो पेट गुज़र कंदो आहियां ऐं हू मूंखे मुतमार धमकियूं ॾियनि था। मुतासिर पीरसन एसएसपी घोटकी तोड़े वस वारनि खे अपील कई आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।